नासिन वाक़िआ कयूं मदेजी में बीमारी सबब 3 खां मथे चौपायो माल मरी वियो आहे। मालवंदन खे लखें रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। मदेजी में ज़िला इंतज़ामिया जी बेथियानी ऐं वेटनरी डॉक्टरनि जे नाअहलीअ सबब मदेजी ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि गाहिजा, अलहदादाणी ऐं नबीआबाद दाऊद जे अवांड में ॿियनि ॻोठनि जे मालवंद माण्हुनि जे 3 खां मथे चौपायो माल बीमारी सबब मरी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया, बीमारी सबब मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मालवंद सख़्त परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त मरी वियल चौपाए माल में बकरियूं, रिढूं, गऊं ऐं मेहूं शामिल आहिनि। ॻोठाणनि एहतजाज तौर मरी वियल मुख़्तलिफ़ चौपाए माल सखर लाड़काणो मेन रोड जे पासे ते रखी धरणो हयो आहे। इन हवाले सां मदेजी खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर तौहीद ब्रोही लाइन ते मौजूद आहे। जी तौहीद, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मदेजी में ज़िले इंतज़ामिया जी बेदयानी ऐं वेटनरी डॉक्टरनि जी नाली सबब जेको आहे मदेजी ऐं भरपासे जा मुख़्तलिफ़ ॻोठ आहिनि, जंहिंमें गाइजा, अलहदादाणी, नबीआबाद समेत दाऊद जी वांड ॿियनि ॻोठनि जे जेके मालूद माण्हुनि जा 3 खां मथे जेके चौपायो मोल जेके माल आहे उहा बीमारी अचण सबब मरी वियो आहे। बीमारी अचण सबब जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मालूद आहिनि हिन वक़्तु सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त मरी वियल जेके चौपायो मालनि में बकरियूं, रिढूं, गऊं ऐं मेहूं शामिल आहिनि। ॻोठाणनि जेको आहे एहतजाजनि तौर जेके मरी वियल मुख़्तलिफ़ चौपायो माल सखर लाड़काणो मेन रोड जे पासनि ते रखी विया आहिनि। हिन सिलसिले में ॻोठाणनि जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया ऐं वेटनरी डॉक्टरनि जी लापरवाही सबब जेको आहे बीमारी चौपाए माल में फैलिजी वई आहे। बीमारीअ सबब रोज़ानो मुख़्तलिफ़ जेको आहे चौपायो माल मरी रहियो आहे। चौपाई माल जेको आहे मरी वञण बावजूदि DC शिकारपुर तोड़े आला अफ़सरनि के बि हिन वक़्त ताईं नोटिस न वरितो आहे ऐं न ई जेको आहे वेटनरी अमलो आहे जेके मदेजी में अस्पताल आहे उन्हनि बि वैक्सीन हिन वक़्त ताईं न कई आहे। ऐं हिननि जेको आहे सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं वक़्ती गवर्नर ऐं सिंध असेंबली स्पीकर आगा सिराज दुरानी खे अपील कई त मामले जो नोटिस वठी करे जेको चौपायो माल में बीमारी फैलजण खां अॻु जेको आहे वैक्सीन न कंदड़ वेटनरी डॉक्टरनि ऐं अमले ख़िलाफ़ क़दम खणी वैक्सीन कराए ॾिनी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।